गंबट में सैयद बिरादरी जे घरन में चोरी कंदड़ जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सदर जे भटियो में घर में थियल चोरी जे जवाबदार गिरफ्तार न करण ऐं पुलिस पारां केस दाख़िल न करण खिलाफ सैयद सफ़ीउल्लाह शाह, नादिर शाह, निशाद शाह बुखारी ऐं ॿियनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद बिरादरी जे माण्हुनि चयो त 15 ॾींहं अॻु जवाबदारनि सैयदनि जे मोहल्ले में राति जो सैयद शाहज़ेब शाह ऐं सैयद मुनवर शाह जे घर में घिड़ी औरतुनि खे यरगमाल बणाए सोना ज़ेवर 25,000 रोक रक़म कपड़ा ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया हुआ। हुननि चयो त शहरियुनि ऐं पुलिस सां गॾिजी खोजी कुतनि जी मदद सां पेरा खयां जेके शेखनि जे घरनि में लॻा, जितां पुलिस हिकु ॼणे राशिद अली शेख खे गिरफ़्तार कयो हो। जंहिं बाद एसएसपी खैरपुर जे रीडर शाहिद शेख जी मुदाख़लत ते सदर जी भटियूं पुलिस जवाबदार राशिद अली शेख खे आज़ाद करे छॾियो ऐं पुलिस केस दाख़िल नथी करे। सैयद बिरादरी जे माण्हुनि आईजी सिंध मुश्ताक अहमद महर, डीआईजी सखर फिदा हुसैन मस्तोई ऐं एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त जवाबदारनि खिलाफ कार्रवाई करे चोरी वापस कराई वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk